अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों जी तो मां अॼु तव्हांखे अलर्ट पे ते अकाउंट ठाहिणु सेखारे रहियो आहियां। इन खां पहिरीं जेके मां तव्हांखे वीडियो में सेखारियो आहे वेबसाइटुनि ते डॉलर कमाइणु उन मां तव्हांखे पैसा कढाइण जो तरीक़ो त जेको हीअ बैंक मां तव्हांखे तरीक़ो सेखारे रहियो आहियां उन्हनि वेबसाइटुनि मां हिन वेबसाइट में तव्हांजा पैसा ट्रांसफर थींदा। त अचो त मां तव्हांखे सेखारियां त अलर्ट पे ते अकाउंट कीअं ठाहिबो। सभ खां पहिरीं गूगल में लिखो अलर्ट पे। अलर्ट पे लिखी उनखे इंटर कयो। इंटर करण सां तव्हांजे साम्हूं पहिरीं जेका वेबसाइट ईंदी उहा अलर्ट पे जी ईंदी। इनखे पहिरीं वेबसाइट खे तव्हां क्लिक कंदा तव्हां अलर्ट पे जे ऑफिशियल वेबसाइट ते हलिया वेंदा। अलर्ट पे जो नओं नालो पैज़ा रखियो आहे हुननि, पर इनखे अलर्ट पे चवंदा आहिनि जेको मथे हिननि नालो लिखियो आहे। तव्हां गो टू पाइज़ा में वञो, इनखे क्लिक कयो। जॾहिं तव्हां उनजे वेबसाइट ते ईंदव त साइन अप जो बटण आहे इनखे तव्हां क्लिक कयो। साइन अप जे बटण खां पोइ तव्हांखे हे ऑप्शन ईंदा। पहिरीं कंट्री तव्हां सेलेक्ट कयो, जंहिं कंट्री में तव्हां रहो था। असां पाकिस्तान में था रहूं त पाकिस्तान आहे। टे ऑप्शन थो ॾिए अकाउंट जा, पर्सनल स्टार्टर, पर्सनल प्रो ऐं बिज़नेस। तव्हांखे विचे खे क्लिक करिणो आहे, पर्सनल प्रो खे। इनखे क्लिक कंदा तव्हांजे साम्हूं हे ऑप्शन निकिरी ईंदो। इन में तव्हां पहिरें खे चूज़ सोल्यूशन मिस्टर लिखो। तव्हां पंहिंजो पहिरियों नालो लिखो जेको तव्हांजो सही हुजे। यादि रहे त हिन अकाउंट में ईअं सम्झो तव्हां पंहिंजे बैंक में अकाउंट खोलाए रहिया आहियो। उन में तव्हां पंहिंजा सही नाला लिखंदा। पंहिंजो नालो लिखंदा, आख़िरी नालो लिखंदा, तव्हांजी जेका सही एड्रेस आहे घर जी उहा लिखंदा। हिन में बि एड्रेस लिखंदा, जंहिं शहर में रहो था सिटी उनजो नालो लिखंदा। रीजन जो नालो लिखंदा, रीजन असांजी सिंध आहे त सिंध लिखिबो। हिते पोस्टल कोड लिखिबो, जेको तव्हांजे शहर जो पोस्ट कोड आहे उहो लिखिबो। उन खां पोइ सिटीज़नशिप असांजी पाकिस्तानी आहे, पाकिस्तान लिखिबो। तव्हां पंहिंजो फ़ोन नंबर हिन ऑप्शन में सही लिखंदा। उन खां पोइ ऑक्यूपेशन पंहिंजो लिखंदव, तव्हांजो जेको ऑक्यूपेशन आहे उहो हिन में लिखंदा। पंहिंजी डेट ऑफ बर्थ लिखंदा, सही तव्हांजी जेका डेट ऑफ बर्थ आहे उहा लिखंदा। पोइ तव्हां नेक्स्ट स्टेप कंदा। तव्हां ॿिए स्टेप में ईंदा, तव्हां पंहिंजी पर्सनल ईमेल लिखंदव, हिन में पंहिंजो पासवर्ड लिखंदा, वरी पासवर्ड साॻियो लिखंदा। अच्छा, हे ट्रांज़ेक्शन पिन तव्हांखे ज़रूरु ॾियणी आहे, जेका तव्हांखे यादि रखणी आहे। जेॾीमहिल तव्हां कंहिं वेबसाइट मां पैसा ट्रांसफर कंदा तव्हांखां हीअ पिन ज़रूरु घुरंदी। तव्हां पंहिंजी ट्रांसफर पिन रखंदा, उनखे वरी वेरीफाई करण लाइ वरी उहा पिन साॻी लिखंदा। तव्हांखां हिकिड़ो क्वेश्चन घुरंदो त इत्तेफ़ाक़ आहे तव्हांखां पंहिंजो पासवर्ड विसरी वेंदा, तव्हां पंहिंजो क्वेश्चन लिखंदा, उनजो जवाबु हेठि लिखंदा। पोइ उनखां पुछे थी तव्हांजी इंफॉर्मेशन कंहिं ॿी पार्टी खे त न आहे त तव्हां नो कंदा। पोइ हे कपाचा नेटवर्क कोड लिखंदा। हिन स्टेप खां पोइ तव्हांजो आख़िरी स्टेप ईंदो, स्टेप नंबर 3, जेको तव्हांजो अकाउंट वैलिडेट कंदो। माना तव्हां जेका ईमेल एड्रेस ते लिखी उन ईमेल एड्रेस ते हे तव्हां मेल कंदा। उनखे उन लिंक खे तव्हां क्लिक कंदो त तव्हांजो अकाउंट वेरीफाई थी वेंदो। बिल्कुलु सवलो तरीक़ो आहे इन ते अकाउंट ठाहिणु। ऐं हिन बैंक में ई तव्हांजा जेका लेन देन सॼी थींदी उहा हिन अकाउंट सां ई थींदी। जेके वेबसाइटुनि ते तव्हां कमु कंदा डॉलरनि जी सूरत में, उहे तव्हांजो हिन बैंक में ई ट्रांसफर कंदियूं। पोइ तव्हां हिन बैंक मां पंहिंजे असुलु बैंक अकाउंट में पैसा ट्रांसफर करे सघो था। उहो तरीक़ो तव्हांखे मां वरी ॿिए कंहिं वीडियो में सम्झाईंदुसि। मूंखे उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो वीडियो। तव्हांखे ॿिए वीडियो में मां मुलाक़ात कंदुमि। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।